फ़र्क़ु ॻाल्हि कई त मूं वटि किताब बि आहिनि, ॿार नथा पढ़नि ऐं ख़ासि करे उहे शौक़ीन जेके ॾाढा जज़्बाती थी वञनि, बाज़ार मां किताब वठी अचनि ऐं रखी सुहिणे नमूने सां सुहिणे रेक में रखी करे वेठा हुजनि, उन्हनि शौक़ीननि लाइ तव्हांजे लाइ छा राय आहे, छा चवणु चाहींदव? उन्हनि खे शाबस आहे, उन्हनि खे बि किताब वठी अचनि था पिया। किताब वठी अचण बि सुठो सवण आहे। किताब घर में मौजूदु हूंदो, माण्हू खे कॾहिं न कॾहिं मौक़ो मिलंदो पढ़ण जो, पर जेकॾहिं खेसि मौक़ो न बि मिली सघियो त उन जे औलाद मां उन जा जेके पाड़ू ॿार हूंदा उहे किताबनि खे उथलाईंदा। घर में जेके आहिनि, जेके असांजूं नियाणियूं आहिनि, उहे किताबनि जे वेझो ईंदियूं ऐं उन्हनि खे पंहिंजे मक़सद जो को न को किताब जेको आहे उहो मिली वेंदो ऐं उन मां उन्हनि खे जेको आहे उहा हासिलात थींदी। हिकिड़ी इहा अहमियत। ॿी इहा बि अहमियत आहे त ख़ुदि उन ख़ानदान में अॻिते जेके ॿिया नसुल अचणा आहिनि उन्हनि खे इहे किताब जेके हिन माण्हू अची इकट्ठा करे रखिया आहिनि, इहे किताब उन वक़्तु न मिलंदा हूंदा, उन वक़्तु मार्केट मां ख़तमु थियल हूंदा, पर हिन जे घर जी लाइब्रेरीअ में मौजूदु हुजण जे करे जेको आहे उहो ईंदड़ नसुल बि उन मां इस्तेफ़ादो करे सघंदा। पर उहो शर्त इहो आहे त पाण उहो किताबनि जो कल्चर ऐं आलमाणो माहौल जेको आहे उहो घर में पैदा करे। जेकॾहिं उहो माहौल ई पैदा न कयईं त पोइ त हिन जे वफ़ात खां पोइ किताब कबाड़ीअ वारे खे मिलंदा। सही। ऐं असां इहो रुझान ॾिठो आहे, असां वटि तमामु वॾा किताब घर जे लाइब्रेरियुनि मां निकिरी कबाड़ियुनि वटि वेंदा आहिनि। सो इहो वॾो अलमियो आहे। सो इहा शइ जेको आहे असांजा माण्हू माहौल जेको आहे, माहौल घर जो आलमाणो पैदा कनि ऐं उहो तसलसुल हले। किताब जो जेको आहे उहो तसलसुल आहे। हीअ वॾी में वॾी माया आहे। तव्हां ठीकु आहे औलाद जे लाइ बंगलनि जो, गाॾियुनि जो, जाइदादुनि जो, फैक्ट्रियुनि जो, हर क़िस्म जो जेको आहे उहो तव्हां बंदोबस्तु कयो, पर ही वॾो खज़ानो आहे, ख़ुशहाली वठी ॾिनी, लेकिन उहा ज़हनी जेका ख़ुशहाली आहे, जेका असल दौलत ई आहे त तव्हां हुनखे जेका तरबियत जेका विरासत में ॾियो था, जी हा, इहा ख़ुशहाली जेका आहे उहा माण्हुनि खे पंहिंजे औलाद खे मुंतक़िल कयो। ऐं सची ॻाल्हि आहे त जॾहिं इल्म जी ऐं ॾाहप जी, नॉलेज जी तव्हां विरसो माण्हुनि खे मुंतक़िल कयो था, बाक़ी शयूं उन ॾाहप जे बुनियाद ते, उन नॉलेज जे बुनियाद ते पाण हासिलु करण लाइक़ु थी वेंदा। पर जेकॾहिं तव्हां उहा ई हासिलु उन्हनि खे न ॾिनी त पुठियों जेको तव्हां जोड़े ॾिनो आहे उनखे संभालण जी बि उन्हनि में अहलियत न हूंदी ऐं तव्हांजे पुॼाणा जेको आहे उहो सभु कुझु विञाए वेंदा। कुझु साल उते जोड़े कोन सघंदा, उनखे सस्टेन कोन करे सघंदा, उनखे संभाले कोन सघंदा। ऐं थियनि था अहिड़ा केतिरा मिसाल असांजे सोसाइटीअ में असांखे मिलनि था।